बता मीरास असांजी। हुरा ओ माहुरा, हुरा ओ माहुरा। बाबा होर पंहिंजी मां जे घर वई है। सावल भी घर में न है छा? वो भी ज़मीनन ते निकरी वियो आ। को कम हुजे तो बाबा बुधायो। बाबा मेहमान ओता कते आयल आहिनि, उन लाइ चाह करणी ही। बाबा पो मां करे थी ॾियां। न बाबा, तू छो कंदीअ? तोखे तकलीफ़ न ॾींदुसि। बाबा मां भी तो तव्हांजी न्याणी आहियां। हा मां बिल्कुल, तू मुझी न्याणी आई। बाबा एक गाल पुछो, हिन घर में तव्हांखे का खोट नजर नथी अचे? खोट? बाबा केड़ी खोट? तोसां का नाइंसाफी थी आहे छा? न न बाबा, इहा गाल कोन्हे। हिते तो मूंखे सभु प्यार ॾियनि था। बाबा त पोइ आखिर केड़ी खोट जी गाल थी करी? बाबा असल में मुझे चवण जो मतलब इहो हुयो त सावल जा ॿार हुजनि हा, हिन अंगण ते खेॾनि हा, खिलनि हा, केॾो सुठो लॻे हा। आखिर नागण पंहिंजो ज़हर पूरे घर मथां उगाचण शुरू कयो। मां तोखे पंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु थियण कोन ॾींदसि। सच चवंदा आहिनि माण्हू त नागन जो औलाद बि नाग ई हूंदो आहे। नागण कंहिं जाइ जी ही आहे छा? सम्झी छा थी पंहिंजो पाण खे? सावल खे मूंखां थी परे करणु चाहे? ॾिसां थी मां बि। हाँ बाबा, सच पुछी त इहा मुंहिंजे दिल जी उम्मीद बि आहे त नंढड़नि ॿारनि जा टहकड़ा ॿुधां बाबा बाबा करे मुंहिंजे कढ लॻनि। पर अलाए छो रब पाक न नेमत खां असांखे महरूम रखियो आहे। मां बाबा जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो हिकु ॻाल्हि चवां? हा बाबा चओ, तुझे मथां छो नाराज़ थींदुसि? बाबा होर मां कॾहिं बि सावल खे औलाद कोन थींदो, त पोइ सावल जी तव्हां ॿी शादी छो नथा कराए छॾियो? अमा मेहमान आहिनि उता कते, तू चाहे करे मोकिल, मां हलां थो। जी बाबा मोकिलियां थी। अमा किथे हुई है? बाबा इते ही घर में हुयसि। बाबा को कमकार आहे छा? बाबा उता कते मेहमान आयल आहिनि, मूमल धीअ खे चांहि चाहिए थी। मैं तूं बि वञ, हिमत करायसि, चांहि ठाहे मोकिलियो। ठीकु आहे बाबा। राणा मुखे हाणे ने घर में कोने रहणो, कट मुखे ने घर मां, बे किथे जाए मुखे वठी दे। सुरट चरी छा? मां अमाई बाबा के की छड्या, सो भी हिन उमर में। माण्हू छा चवंदा? ॿियो त असां वटि पैसा भी कोन्हनि, किथे हली रहंदासीं? मूं चयो न तोखे, मुखे ने घर में कोने रहणो। सुरट मां तोखे हथ तो ॿधां, घर ता हली ॻाल्हायूं, हिते घोड़ न कर। पाड़े वारा छा चवंदा? घर में तुंहिंजा माउ पीउ नथा ॻाल्हाइण ॾियण जो तोखे घर में हली चवां? ॿुधी छॾ, हाणे हिन घर मां लॾो खण या पंहिंजे माउ पीउ सां पाण ॻाल्हा। हा हा मां पाणे ई ॻाल्हाईंदुसि, तूं फिलहाल घर हल। हाणे असां मंगड़हार माण्हू आहियूं, असां सां सभु को मोहबत कंदो आहे, ते घिटी में छो थी बहस थो कराई? अदारा तू खाना यार मां हिकड़ी गाल में ॾाढो मुंझी पियो आहियां। केड़ी गाल तोखे परेशान कयो आ? सुभाणे सोभारे खान सां फ़ैसिलो आ, उन सां त मूं ॾेई वेंदे, पर जे सुभाणे पचल खाना सादिक वारो मसालो छेड़ियो
ॿुधाए त कीअं मुंहुं ॾींदे? साफ़ चई ॾींदासीं त असांखे सादिक जी छोरी जी का बि ख़बर कान्हे। जेकर सुभाणे सादिक को इतबार वठे त छा कंदे? सादिक एॾो ठाहकू आहे छा उनखे वधूं असां एतबार ॾींदा? अदा इहा ॻाल्हि मूं मञी त सादिक ठाहको मुड़ुसु कोन्हे, पर बच्चल खान फ़िरिश्ते थियण जी कोशिशि थो करे, उहो कोन छॾींदो इतबार खां सवा। पिरण पहिरीं ॻाल्हि त असां ऐं सोभारे जे विच में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे एॾियूं त गेल करे वेंदियूं जो बच्चल खान उन्हनि खे ई निबेरे कोन सघंदो, त पोइ सादिक जी ॻाल्हि कीअं कंदो? अदा इहो अॼु न त सुभाणे मसइलो साम्हूं अचिणो आहे। जॾहिं साम्हूं आयो तॾहिं सोचींदासीं। फ़िलहाल जेको मसइलो आहे उन जे बारे में सोच पिरण। वक़्त खां अॻु में परेशान रहंदे न त कॾहिं बि ज़िंदगी ख़ुशि कोन गुज़ारे सघंदे। मूंखे ॾिस, मुंहिंजे कुलनि ते जबल जहिड़ा मसइला आहिनि, त बि कॾहिं परेशान ॾिठो अथई? अड़े यार बादशाह माण्हू आहे। हल हल दाली को ठिकाणो जा अचूं, हल अच। मूमल घर जो कम न कंदी कर। छो हुर मुझे हिन घर में कम करण तोखे ख़राब तो लगे छा? ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे त तूं महिमान आहे। बाबो बचल खान ऐं सांवल तोखे कम कंदे ॾिसंदा न त हू मूं ते नाराज़ थींदा। हुर मां हाणे महिमान न आहियां रही। पूर मुंहिंजो कपिड़नि जो जोड़ो इस्त्री न आहे थियल, उहो करे छॾिजांइ। सांवल हिते बि तो में मुंहिंजो कमु आहे। ॻाल्हि कर। सांवल ॿाहिरि हल त ॿुधायां थी। तव्हां घर खां ॿाहिरि न वञो, मां अंदर थी हली वञा। न न तूं बीठी रह, जेका ॻाल्हि हूंदी हूर मूंखे ॿुधाईंदी। हूर तुंहिंजी गिला थोड़े ई कंदी। असल में होर खे मुनासिब नथो लगे मुझे साम्हूं का ॻाल्हि ॿुधाए, इन करे तोखे ॿाहिरि हलण जे लाइ थी चवे। हूर तोखे ईअं करणु न घुरिबो। छा कयां मां सांवल? कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां हिन जे साम्हूं नथी करे सघां। पोइ सबुर करीं, जॾहिं मां अकेलो हुजां पोइ मूंसां ॻाल्हि करीं। मूमल त हाणे तुंहिंजो पाछो बणिजी चुकी आहे, तूं अकेलो हूंदो किथे आहीं? हाणे हिन ॻाल्हियुनि खे छॾ, तूं चवण छा थी चाहीं? ख़ैर, अम्मा खे शहर ॾिसण कॾहिं वेंदे? सुभाणे फ़ैसिलो आहे, ॿिए ॾींहुं वेंदुसि। मां बि हलंदसि। अम्मा खे ॾिसण हलंदीअ या को ॿियो कमु अथई? अम्मा खे बि ॾिसंदसि ऐं ॿियो बि कमु आहे। पूर हिकिड़ी ॻाल्हि चवां, मूंखे हाणे औलाद जी ख़्वाहिश जागी आहे। चरिया, मां बि त इन जे लाइ थी तोसां हलां। मां हुन शहर वारी मंडम खे ॾेखारींदसि। पर चरी, औलाद त मुंहिंजो मालिक ॾींदो आहे, डॉक्टर न। पर ॾेखारण में कहिड़ो हर्ज आहे? चरी, जेकॾहिं औलाद असांजे नसीबनि में लिखियल हूंदो न त असांखे ज़रूरु मिलंदो। हिन में तकड़ छा जे लाइ कयां? सांवल, हर छोकिरीअ खे शादीअ जी ख़्वाहिश जागी पवंदी आहे, ऐं शादीअ खां पोइ उहा छोकिरी जॾहिं औरत बणजंदी आहे न, औरत बणजण खां पोइ उनखे माउ थियण जी ख़्वाहिश जागी पवंदी आहे। मां इन जे करे चवां थी त मां हलां, हली मंडम खे ॾेखारियां। ठीकु आहे होर, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ॿिए ॾींहुं ॿई गॾिजी हलंदासीं, ठीकु आहे न? तोखे कहिड़ी ख़बर, औलाद न थियण जो दर्द हिन दिल में नासूर बणिजी चुको आहे। हाँ, बचल ॾातू ऐं सोभारे खे भाकुर पाराए ठाह कराइण थो चाहे, ऐं पोइ सोभारो रोज़ बचल जे ओताक ते वञी हाज़ुरी भरींदो। सोभारो छा थो चाहे इहो त सोभारे खां पुछा कयो, जेकर हुकुम कयो त सॾु करे जांसि। न मिठल न,
भली सुभाणे फ़ैसिलो थी वञे, फ़ैसिले थियण खां पोइ सोभारे जी नियत खुली साफ़ ज़ाहिर थी असांजे अॻियां ईंदी त उन जे मन में छा आहे। पर सॼे सोभारो ॾातूं था ठाह करे अचे त पोइ करम खान छा कंदो, इहा त सोभारे जे मलाइकनि खे बि ख़बर कोन्हे। मालिक से खैर करे। कमदार खेर हाणे हितां मोकिलाए चुको आ, या त वरी खेर मरी वियो आ, ॾिसी नथो। रुगो मसलनि जे मथां मसला ई आहिनि ऐं मुंहिंजा वेझा वेझा साथी मुंहिंजा गद्दार थींदा था वञनि, जिन जे मथां मूं भाइरनि वांगुरु भरवसो कयो न, उन्हनि मूंखे पुठीअ वारो खंजर ठोकियो ऐं हाणे मूं पंहिंजूं अखियूं खोले छॾियूं न। जेके बि मुंहिंजे तरफ़ हथ वधंदा न, उहे वक़्त खां अॻु कटे उछलाए छॾींदुसि। मुंहिंजे सब्र जो तव्हां घणो ई नाजाइज़ फ़ाइदो वठी चुका आहियो, हाणे कंहिंखे बि माफ़ कोन कंदुसि। जेको बि ग़लती कंदो न, उनखे सज़ा मिलंदी, सिर्फ़ सज़ा। फकीराणी चाहे ओरियूं रूट वठ जाए। हाँ खबर है तम सजी। वाह वाह बिस्मिल्लाह मां हेरे रे परे कर हथ त बहाना भञाई, ओरे कर ताड़ू बताड़ो बेटा। अम्मा बच्चा त नांग खाईंदा आहिनि, तव्हां त माण्हू आहियो, वो छो पंहिंजे बच्चनि खे मारण जे पोयां पिया आहियो। बस कर नांग नांग ॻाल्हाइण जो को ढंग ई कोन अथई। मां खे नांग कयो वेठो आहे, मां नांग न आहियां, माण्हू आहियां माण्हू। पर ॻाल्हि त ॿुध, तूं बि को खीर पिया के ॿार त नाही जो कच्छ ते तोखे वेहारे दर दर जो वञी तोखे शरबत हथनि सां पियारियां। शर्म कोन अथनि, ॻाल्हि था कनि। बाबा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हाणे जेके ही पेर खणंदा, हाणे हिननि सां बि उहो ई असर कबो। पेर त मुंहिंजा सही आहिनि, सुरठ तूं ॾिस पंहिंजा पेर त मुंहिंजा बि सही आहिनि, पर पुफी ऐं पुफड़ जे दिलि में असांजे लाइ कीनो वेही रहियो आहे। अयो चवंदा कोन न, अहिड़ी मिसाल आहे, जहिड़ी नीयत तेड़ी मुराद। जहिड़ा रूह हूंदा ख़तमा बोड़ा ई निभा। अम्मा असांखे त कोप चटण लाइ बि नथी ॾी, हूर बि त तव्हांजो ॿार आहे न, मिसाल वरी हूर जो। बाबा राणा तूं हींअर भली कहिड़ा बि सुर छेड़, पर वरंदी कुझु बि कोन। वो चवंदा न त जेको खेड़े सो खाए। पुटाणी जेको पटे ईंदो न, उहो ई तव्हां लोलो थपे खाईंदो। बगराणी राणे पुट खे मां हिकिड़ी सलाह थो ॾियां। पुट हाणे तो हीअं कर, पंहिंजी न बंबूरीअ खे चओ त पिनण शुरू करे। बाक़ी असीं त पिनण जा शी आहियूं, परवाही काने। हा बाबा मां सम्झां थो त मूंखे ई सुरठ खे हाणे पिनणो पवंदो, न त ई घर ईअं न हलंदो। अदा हिते तो खोटे मां। अरे अदा इते न हुत अरे अदा खबर इते मां चाह तो हिते खोटा मां तो समझा लीमे जे देग दुनिया जो गाल क्यों ना त पूरे ला वो खोटे कटन था। अल्लाह हाँ वो हली हुन सां हथ वंडायूं त जीअं असां बि खजाने जा भाईवार बणजूं। हाँ हल त पंहिंजो हिस्सो छॾायूं न। हथ जे कोडर हां कोडर जातो हां कदा अच्छा ये देख करो ये देख करो। तुम छोड़ देगी तो के ना है तो हो तुम्हारा ही
अदा रोलू बस हाणे घणी खोटिजी वई। रोलू कुझु ज़ाहिर थियो आहे या न? छॾ अञा मूंखे खोटण ॾे, हेठि हूंदो हिते न हूंदो परे थियो, तूं लॻे ई न खोटण नक में। बस 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 अदा रोलू इन में चकी पोखींदासीं गुण थोरी। ही कल मूंखां चकी लाइ खोटाई दांद। बाक़ी तो छा सम्झो हो त हिते का सोन जी देग पूरेला उहा था कढूं? हा हा सोनी देग। छा उहा हिते पूरेला? सलाहूं पाण में कयो पिया ऐं पुछो वरी असां खां था। तूं चुप कर मतेरी, इहो रात आउट तुंहिंजी थोरो ई कंदा। छा तव्हांखे ख़बर आहे छा त सोनी देग पंहिंजे घर में पूरेला आहे? छा छिता थो असां तुंहिंजे भोग कयासीं की मतेरी? हा 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 खजानो? हा ता ख़बर यो खजानो पाण के हथ करणो पवंदो न त रोलू अमीर बणजी वेंदो। हाणे इन घर जो मां पाण खोटाई कराईंदो तो रुगो या ख़बर पइजी वञे हिते दौलत पूरल आहे। दौलत पूरल माना मुंहिंजो आहे, घर मुंहिंजो आहे, तुंहिंजो आहे। किराएदारी टके जो अहिड़ा पादरनी कढंदो मई। और तो शायद सांवल की मुझे शिकायत कई है। असां शिकायत करण सिखिया ई न आहियूं ऐं मां सांवल सां तुंहिंजी शिकायत छो कंदसि? अञा ताईं त तो मूंखे अहिड़ी का तकलीफ़ नाहे ॾिनी। पर मूंखे लगे थो तो तू मुझे वजूद में खफ़ा आहे। शायद तू नथी चाहीं तो मां हिते रहियल हुजां। माण्हूअ जे अंदर में जॾहिं न चोर अची वेहंदो आहे त हू ॿियनि जे किरदारनि ते शक करणु शुरू कंदो आहे। हिन जो मतिलब तो मुझे दिल में का खोट आहे? न मां तुंहिंजे लाइ त को अल्फाज़ चयो ई नाहे। हूअं बि मुंहिंजे ॻाल्हाइण जो मफ़हूम तूं पाण ॾे थी छिकी। छॾे न ॻाल्हियुनि खे। तू मूंखे इहो ॿुधाए जेकॾहिं सांवल ॿी शादी करे तो तू हुनखे दिलि सां इजाज़त ॾींदी? मूं महिल तूं मूंखे परखणु चाहीं थी मां सांवल खे केतिरो चाहींदी आहियां। इहो मुंहिंजी मोहबत जो इम्तिहान नाहे। इहो तूं सांवल खां पुछ त सांवल छा थो चाहे। भला मां सांवल सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं थी करे सघां? कुझु माण्हू अहिड़े किरदार जा मालिक हूंदा आहिनि जेके धारियुनि सां बि हुजत जी हद ताईं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कंहिं वरी पंहिंजनि सां बि हुजन आहिनि करे सघंदा। ऐं मां उन्हनि मंझां आहियां जंहिं अॼु ताईं पंहिंजे मुड़ुस सां जीव में जीव मिलाए ॻाल्हाई आहे। पंहिंजा ॾुख लिकाए मुड़ुस जा सूर सलिया आहिनि। पोइ तूं ई ॿुधाए मां सांवल खां उहो कुझु कीअं पुछी सघंदसि जेकियूं ॻाल्हियूं हुनजी दिलि आज़ारी कनि। सांवल त पंहिंजो औलाद ॾिसणु चाहींदो हूंदो न? उनजो फिक्र तोखे न करणु घुर्जे। नाराज़ न थी मुंहिंजी भेण, मां ईअं ॻाल्हि कई आहे छो त शादी जे एतिरे अरसे खां पोइ बि का बि औरत हुनखे हुनजे ख़ानदान जो वारिस न ॾेई सघे। ज़ाहिर आहे हुनजे दिलि में ॾुख त हूंदो, पोइ खणी हुनजो इज़हार करे या न करे। सम्झां थी त हीअ मुंहिंजी ज़िंदगीअ में ज़हर भरण खां सवा कोन मुड़ंदी। सोबारा तुंहिंजी इज़त जे करे वञी बचल जी इजीअ में हथ विधा। किथे ईअं न थिए जो मुंहिंजी इज़त खां वधीक तूं बचल जी इज़त खे तरजीह ॾी। पाण वणाइण ख़ातिर मुंहिंजी इज़त मान मर्तबे जी लताड़ करे ऐं बचल जो गुलाम बणजी वञी। ये कॾहिं बि नथो थी सघे करम खान। थियण बि न घुर्जे। इन्हीअ में ई तुंहिंजी भलाई आहे। किथे सुभाणे ईअं न थिए जो तो वटि मूंखां माफ़ी वठण जी वाट बि न बचे ऐं तुंहिंजे लाइ हितां जा सभु दरवाज़ा बंदि थी वञनि। तोखे त ख़बर आहे न सोबारा त करम खान जंहिंखां बि मुंहुं मोड़ियो उन जे मथां सिर्फ़ ऐं सिर्फ़ कहर नाज़िल थींदो आहे।
बच्चल खान मूंसां भलाई कई आहे करम खान, तॾहिं मां हुनजी इज़त कंदो आहियां। बच्चल तोखे फ़रेब खे तूं भलाई तो समझी? इहो राज़ तमाम जल्द तो मथां फाश थींदो त बच्चल केॾो फ़रेबी ऐं धोखेबाज़ आहे। मूंखे त नथो लॻे करम खान त को बच्चल मकार आहे। इहा बच्चल जी तारीफ़ तूं पाण वटि रख। मूं तोखे सिर्फ़ हिन करे हिते घुरायो आहे, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में रखे छॾ त तूं बच्चल खां ॾातूअ जो सिर वठी ईंदे या बच्चल जो सिर पाण सां गॾु खणी ईंदे। जेकर तूं इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि में नाकाम वें त पोइ तोखे मुंहिंजे कर खां केर बि बचाए न सघंदो। वञी था करम खान। बस चयो मैं त हलियो वञ। ई छा आहे? माण्हू घर जो गंद किचरो कढी ॿाहिरि उछलींदा आहिनि, तूं घर में वेठी किचरो उछली। अॼु पुप्पी जो वारो आहे, घर जो कमु उहा कंदी, अहिड़ी झुठ कंदी सांस कि पुप्पी सुधरी वेंदी। तो अम्मा खे सुञातो ई न आहे। अम्मा बि जेकॾहिं इहो हथ वरितो न, पोइ ही घर घर न किचरे जो ढेर थी वेंदो। तूं मुंहिंजे लाइ घणो सियाणो न थी, माठ करे हली वे। अरे है खसी जो मोहारो ये वो वठी नथा सघूं, ये वो पाड़े मां पिनी आई है। यहाँ 10 रुपया कोन्हनि जो माण्हू वठे। छा छा ही को तूफान आयो आहे, वाचूड़ो आयो आहे जो घर सॼो किन लॻो पियो आहे छा मसलो आहे? शर्म नथो अचे, शर्म नथो अचे। ही तो मुड़ुस थियो। अरे तूं त ॿुधी नथो मरी, मुंहुं तो लिकाए बेशर्मा के जाए जा। ही कम किंजो आ, किंजो कम ॿुधा मूंखे ॿुधा। अम्मा ये कावड़ मुंह ते छो थी कढी? वञी पंहिंजे मुड़ुस ते इहा कावड़ कढ। मूं सिकिल ते बचे खे छो थी मारी? अच्छो अथई मुंहुं सिकीलदो थियो आहे। ऐं घणई सिकीलदो तोखे कंहिं खट ते वेही तव्हां ॿिन्हिनि खे खाराए, पर वाह जो मुंहिंजो कदुर कयो तव्हां। मूंखे एॾी ख़बर हुजे हा जहिड़ी ॼाओ होए न निड़ी ते न ॾेई पूरो कई हा, न हुजी हा न ये सूर ॾिसां, न हिन ॾाइण जा सूर ॾिसां। आओ चवई थी मूंखे सची ॿुधाए, ही किचरो किथां आयो? न तूफान आयो न वाचूड़ो आयो, तो इहे बस किचरो उॾामी आयो। वाचूड़ो आयो असांजे घर में, ऐं ॿाहिरों सॼो गंद असांजे घर में अची वियो। हा मां हा इन ॻाल्हि जो मां बि शायद आहियां। वाचूड़ो आयो ऐं ॿाहिरि जो सॼो किचरो घेले असांजे घर में खणी आयो। वाह वाह माई वाह। हाणे अब पक्की ॻाल्हि थी वई, वाचूड़े असांजे घर जो रुख कयो। इहो हाणे ख़ैर सां रोज़ पियो ईंदो वेंदो आहे। आऊं त अॼु मुंहुं ॾेई वेंदीसांस, पर सुभाणे जेको वाचूड़ो ईंदो न, ओ तुंहिंजो इन जोड़े जो अच्छो मुंहुं करे वेंदो। पोइ मुंहुं ॾिजोसि न, पोइ मुंहुं ॾिजो त ख़बर पवंदी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।